अल्लाह के पारता तोखे कुछ कोन थींदो साई को तो निकरे जान छुटे नथी नेब मां जान छुटे नथी जिस्म मां जान छुटे एतिरो हराम छो खाधो है खुदा जो खौफ कोन थियो है ओए खुदा जो को वातर क्रिया पे आयो छा खाधो थी रुगो 13 साल जी बजट खाधी थी 13 साल ए डॉक्टर के घुरा डॉक्टर के चयो त डॉक्टर चयो केडी मल इंदो डॉक्टर कमाल कोनी जो पंजो पर्सनल डॉक्टर उनके फोन के तो पता चला मैसेज कयो तो मुझे खाली बाहर पहुंची अच्छी डॉक्टर के घुरा वकील के चे बटे पिटीशन दाखिल करे हले आजो डॉक्टर साहब हले आजो जी डॉक्टर साहब अची सब छो से यो जे काजू कला जिन आराम खाधो है ने जी जी जिन जा ने बमीना लाउन सा ही हालत थी या चेक करे बुधायो डाडी दवा लकी जी कंदी सबर हिकड़ो मिनट मारो पुलिस यो डॉक्टर साहब चे हे चूसो चेक कजो रुगो दे दो ओ सही है डॉक्टर भलो है दे खारा जो कराई दे लंदन में हां लंदन में इन डॉक्टर में हाल नाए पंजा सुन पाकिस्तान डॉक्टर वीआईपी दे चाको दे डॉक्टर साहब छा था जला हजार सांस हिकड़ो मिनट हे बुधाई मशीन हां बुधाई थी चाहे एत बणी सुन एते बना इता वरी बिशरू कम न कंदो लंदन वञणो पवंदो इलाज उतां थींदो लंदन चा आदम किरी पई दबो ए कोन करो तो वकील के चो ज़मान त विझे ज़मान दे ओ रुगो चेक खबर पे बीमारी कड़ी थई डॉक्टर साहब छा थियो दस अदा साईं जा जेके न अच्छू प्लेटू खत्म थी यानी अच्छा जुदा रक्त जा खत्म थी आहिनि अच्छू प्लेटू केरियूं जे में पाण चवार खाइदम न साईं उहे अच्छू प्लेटू न रक्त जा अच्छा जुदा उनके अच्छा प्लेटलेट्स उहे साईं जा तमाम घट थी आहिनि वरी बुधा अच्छा जेके रक्त जा जुदा आहिनि उहे तमाम साईं जा घट थियनि बचण जा चांसेस घट आहिनि अरे हां ये जेके नवाज शरीफ में जलदारी खत्म थी ये ओ हिन सा बोल थी आया लगे तो साईं जेको आ के सियासी जलसे में वियो उते वनी माल घणो खादो थई ने भागो यो पर खाइदो के नून लीग वारन जी सब नारा दो ने उनी में बायदो कड़ा अच्छा प्लेट अच्छा प्लेट यो अच्छा प्लेटू ने भागाणी पाण फतवा घणे हराम खादो तस हानी पोचे वकील के घुरा त वसियत कयूं हानी मरी त होई विंदे डॉक्टर पोचे तुजो कलच प्लेटू खत्म थई जगह थी एक था मिलंदियूं अदा इने जे लाइ साईं के हुकूमत का जमानत वठी लंदन खणायो वञो पो साईं बचंदो हे रे जनाज़े के लंदन खणो भला जे मिसाल गाल जो तो चाक बि थी अचे त हिकड़ा आइटम बम ठाहींदो हैं जे साईं चाक थियो हां त वरी सागो कम कंदो अल्लाह खुदा को पेट भरई मरण ते वेठो खुदा करे वकील अचे जो वकील के फोन कया थी विंदी जमानत थी विंदी ओ तू वन जालन जाने अरे खुदा कयो बणा इसके पे करे वकील साहब अचे अचो साईं अचो ना बाबा से ने बिना के हुकूमत एड़ा था थे जामिन थिंदो ही कोन हां हाने पांजी का मुर्सी कर पांजी मुर्सी कर आसरो बंदे अरे वकील साहब ही छा कई क्यों अरे वकील साहब जुल्म करे जडी डॉक्टर या छुकल चिपलेट वठी जा पर भागे वकील री संभाल बड़ी चेक करे पता को सा जो जरो जे अल्लाह जी शे अल्लाह भागा मरियो कुछ मुके प्रॉपर्टी नहीं वजी हाथ जाए कल चिपलेट हो तो कहना है पूरा जा बड़ा मार पई डॉक्टर साहब मेहरबानी